तशबीह खां बचण जे लाइ तव्हां पंहिंजे सुन्नत खे तमामु कलर कंदा कयो, मेहंदी हणंदा कयो, ताकी उन्हनि जी तशबीह खां तव्हां बची सघो। फरमाईं त अहिड़ी तरह रसूलुल्लाह साईं जन फरमाईं त मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, जंहिं कंहिं क़ौम सां मुशाबिहत कई क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला उन क़ौम वारनि मां उनखे उतारणु फरमाईंदो। तव्हां मुस्लमाननि सां मुशाबिहत कंदा, अल्लाह पाक तव्हांखे मुस्लमाननि जी सफ़ में क़यामत जे ॾींहुं उतारणु फरमाईंदो। पर जेकॾहिं तव्हां बिदातुनि सां ग़ैर मुस्लिमनि सां मुशाबिहत कंदा, क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला तव्हांखे उन्हनि जी सफ़ मां उतारणु फरमाईंदो। इहा का मामूली ॻाल्हि न आहे। अल्लाह जो दीन अल्लाह खे प्यारो आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। अल्लाह तबारक व तआला जा एहसान आहिनि। अल्लाह साईं जुमातुल मुबारक जे ॾींहं में, मुहर्रमुल हराम जे महीने में असांखे पंहिंजे घर जे अंदरि हाज़िर थियण जो शरफ़ अता फ़रमायो आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे त अल्लाह साईं असांजे अचण खे, वेहण खे, क़ुरान ॿुधण खे, ॿुधाइण खे क़बूल फ़रमाए, उन खां बाद में अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। अल्लाह साईं मुसलमान खे इस्लाम जी अज़ीम तौफ़ीक़ नसीब फ़रमाई ऐं इन इस्लाम खे असां ताईं पहुचाइण जे लाइ अल्लाह पाक नबियनि जो सिलसिलो हलाइणु फ़रमायो। ऐं इन सिलसिले में असांजे अव्हांजे सरदार मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे असांजे तरफ़ आख़िरी नबी बनाए करे मोकिलणु फ़रमायो। ऐं रसूलुल्लाह खे अल्लाह साईं अहिड़ो दीन ॾेई करे मोकिलियो जो इन दीन खां बाद में ॿिए कंहिं दीन जी, ॿिए कंहिं मज़हब जी, ॿिए कंहिं शरीयत जी मुस्लमान खे ज़रूरत न आहे। अल्लाह पाक इन दीन जे अंदरि असांखे पैदा थियण खां वठी करे मरण ताईं जेके बि ज़िंदगी जे अंदरि कम अचनि था, चाहे उनजो ताल्लुक़ ख़ुशियुनि सां हुजे, इबादत सां हुजे, मुआमलात सां हुजे, वापार सां हुजे, लेन देन सां हुजे, कर्ज़ सां हुजे, ऐं हिक ॿिए सां मुआमलात निभाइण सां हुजे, इन्हनि सभिनीनि खे अल्लाह पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़रिए सां असां ताईं पहुचाइणु फ़रमायो। जेकॾहिं इंसानु पैदा थिए थो त इस्लाम जी तालीमात छा आहे, उनजे कन में आज़ान ॾियो, खॿे कन में इक़ामत ॾियो, उनखां बाद में उनजी परवरिश कयो, हता के जॾहिं पंहिंजे वक़्त ते अची करे ॿार जॾहिं वॾो थिए थो त उनखे वरी क़ुरान जी तालीम ॾियो, उनखे अख़लाक़ सेखारियो, उनखे दीन जी तरबियत ॾियो, ताकी दुनिया जे अंदरि बि इहो मुस्लमान थी करे ज़िंदगी गुज़ारे, आख़िरत जे अंदरि बि इन इस्लाम जे सदक़े सां पंहिंजी क़ब्र खे रोशन करे त आख़िरत जे अंदरि आलम महशर खे बि रोशन करे सघे। इन दीन जो ताल्लुक़ असांजी सॼी ज़िंदगीअ सां अल्लाह तबारक व तआला जोड़ फ़रमायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुशीअ जा मौक़ा बि असांखे ॿुधाया त ग़म जा मौक़ा बि असांखे ॿुधाया। अमली तौर ते साईं जन पाण अमल करे असांखे ॿुधाइणु फ़रमायो त तव्हांखे ग़म जे वक़्त में अहिड़े क़िस्म जा अमल करणा आहिनि, ख़ुशीअ जे वक़्त में अहिड़े क़िस्म जा अमल करणा आहिनि। हता के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो पंहिंजो प्यारो बचिड़ो हज़रत इब्राहिम जॾहिं वफ़ात करे थो त पाण साईं जन जी झोली मुबारक जे अंदरि आहे ऐं उन झोलीअ में पाण साईं जन उन ॾे निहारनि था ऐं साईं जन ग़म जो इज़हार कनि था, साईं जन जे अखियुनि मुबारकनि मां ॻोढ़ा वहनि था। ऐं साहिबी पुछणु फ़रमायो त साईं अव्हांजे अखियुनि मुबारकनि में ॻोढ़ा? फ़रमायो त इहे रहमत जा ॻोढ़ा आहिनि। इंसान खे ॾुख जे वक़्त में तकलीफ़ थींदी, ॾुख थींदो, सुख जे वक़्त में इंसान खे ख़ुशी थींदी। अहिड़ी तरह मुस्लमान जी तरबियत बि इहा ई, को जेकॾहिं वफ़ात करे त उन वक़्त में ग़म थींदो, उन वक़्त में इंसान खे सदमो ईंदो, अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा, रोईंदो। पर उनखे उन ई हद ताईं महदूद रखिणो आहे जंहिं हद खे रसूलुल्लाह साईं जन असांखे ॿुधाइणु फ़रमायो ऐं उन जे जेका ज़िंदगी साईं जन सेखारणु फ़रमाई सहाबा किराम खे। सहाबा किराम, 1.25 लख सहाबा किराम रसूलुल्लाह साईं जन जी ज़िंदगी असां ताईं पहुचाइणु फ़रमाई
उन्हनि पहुचाई ताबईन ताईं, ताबईन तबा ताबईन ताईं, उन्हनि अइम्मा हज़रात ताईं, शुयूख़ हज़रात ताईं, पोइ इहा तरतीब बतरतीब दीन असां ताईं अची पहुतो। हता कि हिफ़ाज़त जे लाइ किताब लिखिया विया, अहादीस मुबारक लिखियूं वियूं, ऐं उन्हनि जे मार्फत सां दीन रसूलुल्लाह जो असां ताईं पहुतो। क़ुरान मुक़द्दस जी जहिड़ी तरह अल्लाह साईं हिफ़ाज़त करणु फरमाई, अहिड़ी तरह मुहम्मद मुस्तफ़ा जे दीन जी, साईं जन जे कलाम जी बि साईं जन हिफ़ाज़त करणु फरमाई। ऐं अहिड़ी तरह मुहर्रमुल हराम जो महीनो इस्लामी उन्हनि महीननि जे अंदरि आहे जंहिं महीने में काफ़ी सारा वाक़िआत पेश आया। उन्हनि वाक़िआत में हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तौबा बि आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह पाक जॾहिं फ़िरौन जे क़ैद मां आज़ादु करणु फरमायो, बनी इसराइलनि खे रब साईं जॾहिं आज़ादी अता फरमाई, उहो बि मुहर्रमुल हराम जो महीनो हुयो। अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम जी तौबा खे बि क़बूल फरमायो, ऐं नूह अलैहिस्सलाम जे ॿेड़े खे जॾहिं जूती पहाड़ ते अल्लाह से करार वठाइणु फरमायो त उहो बि मुहर्रमुल हराम जो महीनो हुयो। ऐं वरी हलंदे हलंदे रसूलुल्लाह साईं जन जी ज़िंदगी मुबारक जे अंदरि मुहर्रमुल हराम जो महीनो आयो। पाण साईं जन फरमायो त तव्हां मुस्लमान आहियो, ऐं पाण साईं जन सहाबाए किराम खे इहा तरबियत ॾियणु फरमाई त तव्हां सुन्नत रखो था, महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे ते सुन्नत ॾिसी करे तव्हां बि सुन्नत रखंदा कयो। पर यहूदी बि इहा सुन्नत रखनि था, पंहिंजे मज़हब जे मुताबिक़, असांजे मज़हब जे मुताबिक़ न, पर तशबीह खां बचण जे लाइ तव्हां पंहिंजे सुन्नत खे तव्हां कलर कंदा कयो, मेहंदी हणंदा कयो, ताकी उन्हनि जी तशबीह खां तव्हां बची सघो। फरमाई त अहिड़ी तरह रसूलुल्लाह साईं जन फरमाई त मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, जंहिं कंहिं क़ौम सां मुशाबिहत कई, क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला उन क़ौम वारनि मां उनखे उतारणु फरमाईंदो। तव्हां मुस्लमाननि सां मुशाबिहत कंदा, अल्लाह पाक अव्हांखे मुस्लमाननि जी सफ़ में क़यामत जे ॾींहुं उतारणु फरमाईंदो। पर जेकॾहिं तव्हां बिदातुनि सां, गैर मुस्लिमनि सां मुशाबिहत कंदा, क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला तव्हांखे उन्हनि जी सफ़ मां उतारणु फरमाईंदो। इहा का मामूली ॻाल्हि न आहे। अल्लाह जो दीन अल्लाह खे प्यारो आहे। रब क़ुरान में फरमायो त इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम, फरमाई त दीन अल्लाह जो इस्लाम आहे। फरमाई त हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लि वलौ करिहल मुशरिकून। रब इन दीन इस्लाम खे असां अवां जे लाइ मुक़ररु करणु फरमायो, ताकि ॿियनि दीननि जे मथां अल्लाह पाक इन दीन खे ग़ालिब करणु फरमाए। इन दीन जी ग़मी बि अल्लाह से ॿुधाइणु फरमाई, इन दीन जी ख़ुशी बि अल्लाह से ॿुधाइणु फरमाई। मुहर्रमुल हराम जो महीनो इस्लामी साल जे महीननि मां उहो महीनो आहे जंहिंसां असांजे इस्लामी साल जी इब्तिदा थींदी आहे। इन मुहर्रमुल हराम जे महीने में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी शहादत थी। हमलो ज़ुलत जे अंदरि थियो। शहादत पहिरीं मुहर्रमुल हराम जे महीने में थी, पहिरीं मुहर्रमुल हराम जी तारीख़ ते थी। वरी अहिड़ी तरह पाण साईं जन जहिड़ी तरह सहाबा जी मोहब्बत जो दर्स ॾियणु फरमायो। मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, पाण फरमाई मां तव्हां वटि ॿ शयूं छॾियूं थो वञा, हिकिड़ो सहाबा किराम, ॿियो अहले बैत किराम तव्हां वटि छॾियूं थो वञा। अहले बैत मुहम्मद मुस्तफ़ा जा घर वारा, उन जे अंदरि घर वारियूं बि अची वियूं, साईं जन जूं न्याणियूं बि अची वियूं, ऐं साईं जन जा ॾोटा बि अची विया, ऐं साईं जन जूं ॾोटियूं बि अची वियूं। मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॿियनि न्याणियुनि मां त औलाद हलियो कोन, या हलियो त उहो वरी उन्हनि जे नसब में हलियो वियो। हज़रत अम्मा फ़ातिमतु ज़हरा जेका हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन खां औलाद हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला जे हबीब उन्हनि जो निकाह सैयदना अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन सां करणु फरमायो। हज़रत अली प्यारो सौट रसूलुल्लाह साईं जन जो, हज़रत अली बहादुर ख़ैबर जो फातिह, अल्लाह जे रसूल फ़ज़ीलतूं ॿुधाइणु फरमायूं। पाण फरमायूं त मुनाफ़िक़ अलीअ सां मुख़ालिफ़त कंदो, ऐं जेको ईमान वारो हूंदो अलीअ सां मुहबत करणु फरमाईंदो। अलीअ सां मुहबत ईमान जी निशानी आहे। रसूलुल्लाह साईं जन जो सौट अली, रसूलुल्लाह जो शागिर्द अली, ऐं साईं जन जो ख़लीफ़ो अली। पाण साईं जन खां बाद में सैयदना अबू बकर सिद्दीक़ खां बाद में हज़रत उमर साईं जन खां बाद में हज़रत उस्मान साईं, हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन जन खां बाद में हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे ख़िलाफ़त जो रुतबो मिलियो। ऐं पाण साईं जन खे एॾी मुख़ालिफ़त जो सामनो करणो पियो जो पाण फरमाईंदा हा त मां ॾिसां थो त कॾहिं मुंहिंजी ॾाढ़ी खून सां रंगी न आली थी थिए। एॾो उम्मत वारनि हज़रत अली साईं जन खे सताइणु फरमायो हुयो। बिलाख़िर हज़रत अली साईं जन जे मथां हमिलो थियो। 21 रमज़ान मुबारक जे अंदरि हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी शहादत थी। वरी साईं जन जा बचड़ा हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन, इहे अम्मा फ़ातिमा मां हुया, जंहिंजे करे इहे मशहूरु आहिनि। इन खां अलावा ॿियनि घर वारनि मां अम्मा फ़ातिमा खां बाद में हज़रत अली साईं जन ॿियनि घर वारनि सां बि निकाह करणु फरमायो। उन्हनि मां बि औलाद हज़रत अली साईं जन खे हुयो।
करबला जे मैदान में हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हक़ ऐं बातिल जो मार्को ॿुधाइणु फरमायो उम्मत खे। हुननि इन हज़रत हुसैन साईं जन खे इन जाइ ते मजबूर कयो त तव्हां असांजी बैत कयो, असांजी हुकूमत खे क़बूल कयो। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाई त मूंखे पंहिंजे नाने ऐं पंहिंजे बाबे हज़रत अलीअ जी तरबियत थियल आहे। मूंखे उन्हनि इहो सबक़ सेखारणु फरमायो, तव्हां हक़ जे साम्हूं पंहिंजी जान इन बातिल जे साम्हूं पंहिंजी जान क़ुर्बान करणी पए त जान क़ुर्बान करे छॾियो, पर तव्हां कॾहिं बि मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन खे कॾहिं बि झुकण न ॾिजो, मोहम्मद रसूलुल्लाह जे दीन खे कॾहिं बि झुकण न ॾिजो। तंहिंजे करे ज़ालिमनि जॾहिं तीरनि जी बरसाति हलाई, हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन तीरनि जी बरसाति जे बावजूदि अल्लाह जे साम्हूं सजदे करण खां कॾहिं बि नथा रुकजनि। जीअं असां शहर में सौदो वठणु वेंदा आहियूं न, कमु हूंदो चवंदासीं मजबूरी आहे, गर्मी आहे, बरसाति आहे, फिलहाल अब ठीकु आहे नमाज़ कज़ा न करे छॾियो। सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन असांखे सबक़ ॾियणु फरमायो त रसूलुल्लाह जी मशन ते हलिजो, तव्हांखे जान क़ुर्बान करणी पए त करे छॾिजो, मोहम्मद जे दीन खे न छॾिजो। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन साईं जन खे एॾा प्यारा हूंदा हुया जो हज़रत हुसैन जा ई साईं जन हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन साईं जन जॾहिं पैदा थिया त साईं जन जी गोद मुबारक जे अंदरि आंदा विया मोहम्मद साईं जन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो लुआब दहन वात मुबारक जो लुआब कढी करे उन्हनि जे वात में विझणु फरमायो। इहा बरकत सैयदना हसन ऐं सैयदना हुसैन साईं जन खे नसीब थी। अल्लाह तबारक व तआला वरी जॾहिं वॾा थींदा हुआ साईं जन कॾहिं जुमे जो ख़ुतबो इरशाद पिया फरमाइनि, हज़रत हुसैन साईं जन इन जमात खे किरास कंदे हलंदा था अचनि, पाण साईं जन ख़ुतबो छॾे करे हज़रत हसन हज़रत हुसैन साईं जन खे पंहिंजे सीने मुबारक लॻाइण त फरमाइनि। पाण फरमाईंदा अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह, हसन ऐं हुसैन मुंहिंजे जन्नत जे जवाननि जा सरदार अथव। अल्लाह जे हबीब जा हसन ऐं हुसैन मुंहिंजे जन्नत जे जवाननि जा सरदार अथव। अल्लाह तबारक व तआला जे हबीब जहिड़ी तरह सहाबा किराम खे ख़ुशख़बरी अता फरमाई, अहिड़ी तरह अहल बैत किराम जे लाइ बल्कि क़ुरान फरमाईंदा इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। फरमाईंदा अहल बैत खे रसूलुल्लाह जे अहल बैत खे अल्लाह तबारक व तआला पाक करणु फरमायो। ऐं उन अहल बैत जे अंदरि जहिड़ी तरह साईं जन जो औलाद आहे अहिड़ी तरह साईं जन जूं घरवारियूं बि आहिनि। अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा आहे, अहिड़ी तरह अम्मा ज़ैनब ऐं अम्मा रुक़ैया बि आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन्हनि अहल बैत किराम जे बारे में पारद करणु फरमाई ऐं दीन सॼो जो सॼो दीन असांजी सॼी ज़िंदगी जे अंदरि लिकियलु आहे, हुन ते अमल करिणो आहे। सिर्फ़ु कंहिं ॾींहं सां रसूलुल्लाह जो दीन ख़ासि न आहे। ईअं न आहे त जनाब हिन ॾींहं जे अंदरि तव्हां हीउ अमल कयो त पोइ दीनदार आहियो, हिन ॾींहं जे अंदरि अमल न कयो। सॼो साल जेको आहे मुस्लमान नमाज़ न पढ़े, सॼो साल सैयदना इमाम हसन इमाम हुसैन जो तज़किरो न करे, उनजे मशन ते अमल करण जे लाइ को बि तयारु न आहे। बाक़ी साईं जीअं वर्सियूं मल्हाइबियूं आहिनि या जीअं बर्थडे मल्हाइबा आहिनि, इन अंदाज़ में मुस्लमान पंहिंजे दीन खे बंदि करे छॾियो। मुंहिंजा दोस्तो, इहो रसूलुल्लाह जो दीन न आहे। अल्लाह जे रसूल जो दीन इहो आहे, उथंदे वेहंदे सुम्हो तॾहिं बि दुआ पढ़ी सुम्हो, सुनत जे मुताबिक़ सुम्हो। उथो सुबुह जो फजर जी नमाज़ जे लाइ उथो, वुज़ू करे नमाज़ पढ़ो, उन खां बाद में पंहिंजो कारोबार शुरू कयो। ज़ोहर जी नमाज़ पढ़ो, 5 वक़्त नमाज़ पढ़ो, अल्लाह खां दुआ घुरो ऐं ख़ैरात कयो या अल्लाह जे नाले ते विरायो। कंहिंखे तव्हां सवाब जे लाइ का देग लारायो त अल्लाह जे नाले ते, इहा देग तव्हां लाराईंदा जेकॾहिं ग़ैर जे नाले ते, इहा ई शइ हराम थी वेंदी। जहिड़ी तरह हिकिड़े अल्लाह बारे खां पुछणु फरमायूं त साईं कहिड़ो अजीब वाक़ियो, चवंदा जंहिं शइ खे अल्लाह मारे, बकरीअ खे अल्लाह मारे त उहा हराम, वरी जंहिंखे तव्हां ज़बह कयो त उहा हलाल, इहो वरी तव्हांजो अजीब तरीक़ो आहे। असुल ॻाल्हि चए त इहा आहे त जेको अल्लाह जो हुकुम आहे, अल्लाह जे हुकुम जे अंदरि दीन जी जेका इशाअत ऐं फरमाबरदारी रखियलु आहे, अल्लाह जो हुकुम इहो आहे बिस्मिल्लाह अल्लाह अकबर पढ़ी हलाल जानवर खे ज़बह कयो, हलाल आहे, मरी वञे त हराम आहे। त हुन जवाबु ॾिनो, फरमाई त जहिड़ी तरह इंसान जे अंदरि बि अल्लाह पाक जेको आहे हिकिड़ो नल लॻाइणु फरमायो, उहो त कुदरती नल आहे, उनजो जेको पाणी निकिरे थो तुंहिंजे मथां हराम आहे, पर जेको पंहिंजे हथ सां नलको लॻाए थो ज़मीन में, उनजो पाणी हलाल आहे। त इस्लाम नालो आहे अल्लाह अल्लाह जे रसूल जे दीन जो, उनजे अहकामात ते अमल करण जो, पंहिंजी मर्ज़ी जो नालो न आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।